सूबाई वज़ीर सईद गनी खाड़ो सैयद में अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अली मदन शाह जे पोयनि सां संदसि विछोड़े ते ताज़ियत कई ऐं दुआ घुरी। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सईद गनी चयो त अटे जो बुरहान रुॻो सिंध में न पर सॼे मुल्क में पैदा थियो आहे, जंहिं करे 43 रुपयनि मां 70 रुपयनि ताईं क़ीमत पहुती आहे, जंहिंजो फ़ाइदो अटे चकी मालिकनि वरितो। हुन चयो त IG खे तब्दीली लाइ वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी बहितरीन फ़ैसिलो आहे, पर उहो फ़ैसिलो चइनी सूबनि लाइ हुजणु घुरिजे। असां सिंध में 16 महीननि खां पोइ हिकिड़े IG खे चेंज करण लाइ जॾहिं चयो त उन जा रीज़न्स ॿुधाया ऐं पूरी कैबिनेट उन जे मथां अदम एतमाद जो इज़हार कयो। IG जो इहो कमु न आहे त उहो हिकिड़ी मुंतख़िब हुकूमत जे ख़िलाफ़ु साज़िशुनि जो हिसो बणिजे ऐं जेका ऑपोज़िशन जा मेंबर्स आहिनि उन्हनि खे फीड करे, मीडिया खे हुकूमत जे ख़िलाफ़ु ख़बरूं फीड करे ऐं इहो तासुर उभारण जी कोशिशि करे त सिंध हुकूमत जेका आहे सा ठीकु न आहे ऐं जेके सिंध जा मुंतख़िब चूंडियल माण्हू आहिनि उहे शायदि ठीकु कमु नथा कनि। इहो पुलिस जे डिपार्टमेंट जो कमु न आहे। IG बदकिस्मत सां पंहिंजी पोज़ीशन खे इस्तेमालु कयो ऐं सिंध जी हुकूमत जे लाइ शर्मिंदगी जो सबबु बणिजण जी कोशिशि कई। इहो किथे बि न थियणु घुरिजे, न वफ़ाक़ी हुकूमत में, न सूबनि में, न कंहिं ॿी जाइ ते कंहिं सरकारी अफ़सर खे इहो हक़ु न आहे त उहो पंहिंजे ज़िम्मेदारियुनि खां ॿाहिरि निकिरी करे अहिड़ा कम करे जेके हुकूमतनि जे ख़िलाफ़ु आवाम में कोई सेंसिटिव पोज़ीशन जेका हालात पैदा करे सघनि। इहा वजह ई ऐं असां कानून मुताबिक़ कयो आहे। सईद गनी जो चवणो हो त सिंध हुकूमत ख़ुराक खाते गुदामनि में स्टॉक वधी वञण खां पोइ पास्को खां गुदाम किराए ते वठंदी आहे, जेको सरकारी इदारो आहे, जॾहिं त फ़ी ॿोरी 9000 जे हिसाब सां किरायो अदा करण वारी ख़बर कूड़ ते ॿधल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk